बिल्कुल तारा हिते जेको इमदादी कार्रवाइयूं आहिनि उहो सिधी रीति उन घिटी में जेको जेके रेस्क्यू ऑपरेशन जे लाइ मशीनरी आयल हुई उनखे न पे पहुचायो वियो, उनजे करे भरपाई में जेका हिकिड़ो ख़ाली पियल प्लाट हुयो उतां खां मशीनरी खे गुज़ारे वियो आहे ऐं उते जेको ऑपरेशन जारी आहे। त गुथियल आबादी आहे लियारी जो ही खोखर किचन वारो इलाइक़ो चवंदा आहिनि, जंहिंजी जेका सोढ़ी घिटी आहे उनमें इहो बिल्डिंग किरी आहे। उते जेको रेस्क्यू ऑपरेशन में यकीन थोरी ॾुखियायूं आहिनि, पर हिन वक़्तु रेस्क्यू ऑपरेशन जारी आहे। उनजे भरपासे वारी जेका इमारत आहे उतां खां रेस्क्यू जेके रज़ाकार आहिनि उहे रेस्क्यू ऑपरेशन करे रहिया आहिनि। त रेस्क्यू ऑपरेशन त जारी आहे ऐं ॾुखियायूं ज़रूरु दरपेश अची रहियूं आहिनि। जी अच्छा फ़कीर सलीम, इहो बि ॿुधाइजो त गवर्नर सिंध पारां ऐं वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां बि हिन वाक़े जो नोटिस वरितो वियो हो ऐं कमिश्नर कराची खे इहा हिदायत कई वई हुई त उहे फौरी तौर ते वाक़े वारे हंधि पहुचनि। कमिश्नर कराची छा वाक़े वारे हंधि पहुचा त उन्हनि जो छा चवणो हिन हवाले सां? बिल्कुल कमिश्नर कराची ते पहुतो आहे वाक़े वारे हंधि, असांजी हुन सां ॻाल्हि ॿोल थी आहे। कमिश्नर कराची इफ्तिकार शालवानी आहे, हितां जो जेको साउथ जो DC आहे इरशाद सोडर उहो पहुतो आहे, हितां जो SP पहुतो आहे, हितां जो DIG पहुतो आहे, समूरी इख़्तियारियुनि ते मौजूदु आहिनि। असांजी जॾहिं कमिश्नर सां ॻाल्हि ॿोल थी त कमिश्नर जो चवणु आहे त हिन वक़्तु सिर्फ़ु वाक़ियो जो इतला मिलियो आहे, असां पहुता आहियूं, ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। इन जे करे वाक़े बाबति फ़िलहाल कुझु बि नथो चई सघिजे जेसि ताईं रेस्क्यू ऑपरेशन मुकमल नथो थिए। इंतिज़ामिया जेका आहे इन मामले ते बिल्कुलु जेका ख़ामोश आहे, इंतिज़ामिया इन मामले ते मोहतात अंदाज़ में ॻाल्हाए थी त कुझु बि हिन वक़्तु ॿुधाए नथो सघिजे जेसि ताईं रेस्क्यू ऑपरेशन मुकमल नथो कयो वञे। त हीउ जेको रेस्क्यू ऑपरेशन आहे इहो मुकमल करण खां पोइ हक़ीक़तूं साम्हूं ईंदियूं त वाक़ियो कीअं पेश आयो ऐं जेका बिल्डिंग किरी आहे त उनमें केतिरा माण्हू दॿियल आहिनि, छाकाणि जो हीअ जेका बिल्डिंग आहे इन पासे वारी बिल्डिंग खे डैमेज कयो आहे त नुक़सानु जेको आहे उहो वधण जो ख़दशो आहे। ऐं कोशिशि कई पई वञे जेके इंसानी जानियुनि खे वधि खां वधि बचाए सघिजे। उनजे लाइ जेके पाक फ़ौज जा जवान आहिनि, रेंजर्स जा एहलकार आहिनि या ॿिया जेके रेस्क्यू जे लाइ जेके समाजी तंज़ीमनि जा कारकुन आहिनि उहे रेस्क्यू ऑपरेशन में हिसो वठी रहिया आहिनि। जी अच्छा फ़कीर सलीम, इहो ॿुधाइजो जेके इलाइक़े वासी आहिनि उन्हनि जो छा चवणु आहे, छाकाणि त जेके ही इमारत आहे इहा एतिरी पुराणी बि आहे ऐं इहा ॿुधाए पियो वञे त ही काफ़ी झुकी पई हुई, त केतिरा ई जेके रहाइशी हुआ उहे अॻुवाट घर ख़ाली करे विया हुआ, पर छा इन हवाले सां इंतिज़ामिया खे इतलाह ॾिनो वियो हो त इमारत झुकी पई आहे, अवां इन इमारत खे ख़ाली करण लाइ के उपाउ वठो? जी बिल्कुलु, हिते जेके इलाइक़े वासी हुन सां असांजी ॻाल्हि ॿोल थी त इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त हिन इलाइक़े में रुॻो इहा अकेली बिल्डिंग न आहे जेका इन सूरत हाल में आहे। 100 खां वधीक जेके हिन जी सराउंडिंग में अहिड़ियूं बिल्डिंग्स आहिनि जेके इन ई साॻी ख़स्ता हाल सूरत हाल में आहिनि। उन्हनि सभिनी खे नोटिस ॾिनो वियो हुयो। नोटिस खां पोइ बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी खे परसून कयो त इलाइक़े वासी जेके कुझु माण्हू जेके पाण ज़ाती तौर ते सम्झनि पिया त इहा इमारत ख़तरनाक थी वई आहे, उनजे करे उहे लॾे विया। बाक़ी जेके माण्हू जिन वटि मुतबादल न हुयो उहे न लॾे विया ऐं उन्हनि जो जेका हिन वक़्तु ताईं ॿुधाए पियो वञे ॿी जेके अहिड़ा ख़ानदान हुया जेके रहंदड़ हुया फर्स्ट ऐं सेकंड फ्लोर ते, त उन्हनि जी जेका हिते रिहाइश हुई उन्हनि ॿियो मुतबादल न हो, उनजे करे उहे पंहिंजे ई घरनि में रहंदड़ हुया ऐं इहो जॾहिं अफ़सोसनाक हादसो पेश आयो त ख़दशो ज़ाहिर पियो कयो वञे त उहे जेके फैमिलीज़ हुयूं उहे उन हेठां दॿियल आहिनि मुल्बे हेठां। जी महिरबानी अवां जी फ़कीर सलीम, अवां इन हवाले सां अपडेट कयो। नाज़रीन, हिन वक़्तु बि इमदादी कार्रवायूं जारी आहिनि जंहिं में पाक फ़ौज ऐं रेंजर्स जा जेके जवान आहिनि उहे इन वक़्तु इमदादी कार्रवायुनि में रुधल आहिनि। ॿुधाए पियो वञे त 10 माण्हू जेके ज़ख़्मी हालत में कढिया विया आहिनि उन्हनि खे अस्पताल पहुचायो वियो आहे, जिन मां बि कुझु जी हालत जेका आहे उहा गणती जोगी आहे। अव्हांखे ॿुधायो नाज़रीन, सूबाई वज़ीर नासिर शाह ऐं सईद गनी बि वाक़े वारे हंधि पहुता ऐं उन्हनि मीडिया सां बि ॻाल्हायो। सूबाई वज़ीर नासिर शाह जो चवणु हो त हादसे में जानी नुक़सान ते ॾुख पहुतो आहे। नाज़रीन, इन हवाले सां